सवदेरो थाणे जी हद ॻोठ कींझर में 14 साल अरज़ाना मंगनेजो सां 6 ॾींहं अॻु मुबैना तौरु ज़्यादती थियण ख़िलाफ़ वारसनि जो थाणे अॻियां एहतजाज, जंहिंजे नतीजे में पुलिस मेडिकल लेटर जारी करे छॾियो। तफ़सीलनि मूजिबि सवदेरो थाणे जी हद ॻोठ कींझर जे रहवासियुनि अली हसन, शबीर मंगनेजो, मोहम्मद बच्चल, ज़ाहिद मंगनेजो ऐं ॿियनि थाणे अॻियां एहतजाज कंदे चयो त असांजी न्याणी अरज़ाना धी मरहूम मोहिब अली मंगनेजो सां मारूफ मंगनेजो पारां मुबैना तौर ते ज़्यादती कई वई आहे। वारसनि एहतजाज कंदे चयो त पुलिस को बि तदारुक न पई करे, मिसकीन आहियूं, इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ SHO सवदेरो मोहम्मद हाशिम हकड़ो राब्तो करण ते ॿुधायो त वारसनि सां राब्ते में आहियां, पुलिस पारां मेडिकल लेटर जारी कयो वियो आहे। रिपोर्ट अचण बाद FIR दाख़िल कई वेंदी। मुतासिरनि मसवारनि खे पुरज़ोर अपील कई त असांजी न्याणी मिसवात अरज़ाना सां थियल ज़्यादती जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची